वलियन जे सरदार जे तरफां आहे कंहिंजे मुर्शिद महबूब सुभानी सैयदुना रहबर अब्दुल कादिर जीलानी जे तरफां छो जो कादरी जे सिलसिले में मशहूर प्यारा बाना भी इन्हनि सां मोहब्बत घणा कंदा आहिनि तो असां मिड़ई नालो था ॻणायूं पर शुक्र आहे जो इहो नालो बि अल्लाह जा प्यारा बाना चाहिनि था तॾहिं नसीब थो थिए बाक़ी अल्लाह जे प्यारनि बाननि जो शान त उहो आहे 5 मिंट न 10 मिंट न 15 न कलाकनि जा कलाक रातिनि जा रातियूं वेही ज़िक्र कंदा आहिनि जॾहिं अल्लाह जा प्यारा बाना ज़िक्र कंदा आहिनि त मलाइक सगुरनि खे बि हुकुम थींदो आहे त मुंहिंजे प्यारे बानड़ो ॾिस त केॾी मूंसां मोहबत थो रखे मलाइक सगुर इन जे ज़िक्र में तव्हां बि वञी वेहो सो महिरबानी करे मोहबत जी इहा निशानी न आहे त पिंडाल में जाइ बि हुजे पोइ बि परे वेहो पर वेहण मोहबत वारनि जो कमु न आहे महिरबानी करे वेझो वेझो जेतिरो आया बि आयो कमकार खे छॾे सिरजी वेझड़ो वेहंदव त इहा मोहबत जी निशानी इन जो इज़हार अञा वधीक आहे घणो आहे थोरो न आहे सो अल्लाह जा प्यारा बाना जॾहिं ॾिसंदा आहिनि तव्हां असांजे दिलुनि खे ॾिसंदा आहिनि मोहबत खे ॾिसंदा आहिनि त केरु केतिरो खणी मोहबत आयो आहे केरु केतिरो मोहबत हितां वठी ऐं वञे थो मोहबत त सभिनी खे आहे जेके 5 मिंट वेहनि के 10 मिंट वेहनि के सॼो ॾींहुं वेहनि त इन मोहबत में फ़र्क़ु हूंदो अलाए कोन हूंदो तो असां यार दोस्त कंहिं सां वेहूं था त पर सॼियूं रातियूं कचहरी में गुज़री थियूं वञनि छा उन्हनि जी मोहबत में घटिताई थींदी या उहो सम्झंदो कोन त साईं मूंसां सॼी राति वेठो आहे थियो त अल्लाह जा प्यारा बाना जॾहिं वेहंदासीं उन्हनि जे हुज़ूर में ईंदासीं जॾहिं आया बि आहियूं इहो हिकिड़ो ॾींहुं ईअं बि गुज़री ईंदो हिकिड़ो ॾींहुं त छा पर सॼी उमिरि तो असांजी ईअं ई गुज़री वई आहे अशावार पइजी विया आहिनि ख़बर न आहे पतो न आहे लेखियो ई कोन अथसि त इहा जेकी ज़िंदगी गुज़ारीसीं त कीअं गुज़ारीसीं गुज़री वई त कीअं गुज़री वई बाक़ी रही आहे वला उलम बि सवाब त केतिरी ज़िंदगी असांखे अञा गुज़ारणी आहे इहो रब करीम खे ख़बर मदीने वारे साईं खे ख़बर ऐं अल्लाह जे प्यारनि बाननि खे ख़बर पर हा जेकी महिनत कनि था रब करीम सां मोहबत रखनि था मदीने वारे साईं सां मोहबत रखनि था अल्लाह जे प्यारनि बाननि सां मोहबत रखनि था उन्हनि जे नक्शे कोल ऐं अमल ते हलनि था त उन्हनि खे अल्लाह जा प्यारा बाना अॻ ई ख़बर ॾेई था छॾनि त हाणे ख़बरदार थी जा तयारु थी वेर उन खां का ॻाल्हि ॿुधी कोन्हे को जीअं माउ जे अमर जे पेट दाईअ खां ॻुझो ई कोन हूंदो आहे त तूं असां इन्हनि अल्लाह जे प्यारनि बाननि खां ॻुझा ई कोन आहियूं पर जंहिंजी मोहबत आहे जीअं सिंधीअ में चवंदा आहिनि लेला जे दर जो कुतो जॾहिं आयो त मजनू उन खे चुमियूं पियो ॾियसि हुयो त फ़क़ीर माण्हू हुयो त दरवेश माण्हू आम माण्हू चवनि पिया फ़क़ीर साईं हे नजस जानवर पलीत आहे चई जेकॾहिं हे पलीत आहे त मुंहिंजो महबूब त उहो आहे उन जे दर जो आयो आहे मां उन जे करे थो चुमियूं ॾियांसि त अल्लाह जे प्यारनि बाननि जे जेके दरवाज़ा ख़िदमत कनि था त उहे उन्हनि खे अल्लाह जा प्यारा बाना कोन था छॾनि पर उहे उन्हनि जे अफ़ालनि ऐं करतूतनि ॾे कोन था ॾिसनि था उनखे रहण वारे ॾे ॾिसनि था गादी नशीन सिजादा नशीन खे पैरवीअ ते हलण वारनि खे ऐं मोहबत वारनि खे रब करीम बि वरी पंहिंजे प्यारनि बाननि थो ॾिसे मुंहिंजा मालिक मिठा ज़ुल जलाल वल इकराम इहे मुंहिंजी पैरवी था कनि पर इन्हनि जी दुआऊं जेके रद्द न कजां इन्हनि न ॾिसजां असां ॾे ॾिसजां जे तो असां भला न आहियूं त भलानि जी पैरवी कंदासीं त खुटी कोन सघंदासीं इनशा अल्लाह वधी वधि हूंदासीं त अल्लाह जे प्यारनि बाननि जो शानो निरालो आहे घरो पइजी वेंदासीं वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सो महिरबानी करे ज़िक्र दिल जान सां हिकु करा थी जीअं अॻिते पोइते माण्हू न थिए ज़ाइफ़ूं वीचारियूं हूंदियूं आहिनि पोइ बि सुर खे हिक ॿिए सां जंहिंखे न ईंदो आहे त बि उन सां गॾाईंदियूं पर जेकॾहिं नथो अचेसि पोइ उहा ज़ाइफ़ा वीचारी सुर खे पंहिंजो आवाज़ु वधीक न रखंदी आहे उन्हनि ॿियनि खां घटि रखंदी आहे मतां सुर वारनि जे आॾो मुंहिंजी लजादारी थी पवे ऐं चवनि मतां मेणू ऐं ताणू मिले त तोखे एतिरो बि सुर कोन थो अचे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफ़ज़ल ज़ुक्र अला साईं रब्बी जल्ल वला जल्ल शान वजो ला इलाहा
इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम तस्लीमा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफजल ज़िक्र अला साईं रब्बी जल वला जल शान वजो इल्लल्लाह 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 मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम तस्लीमा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफजल ज़िक्र अला साईं रब्बी जल वला जल शान वजो अल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम तस्लीमा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अफजल ज़िक्र अला साईं रब्बी जल वला जल शान वजो
अमन वालुहु। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीमा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम। अफ़ज़ल ज़िक्र अला साईं रब्बी जल्ल वला जल्ल शानहु जो। सुब्हानल्लाह सुब्हानल्लाह
सुभानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा आमीन। बिहक़्क़ि अग़सिनी या गियासिल मुस्तगीसीन। अल्लाहुम्मा आमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। अल्लाहुम्मा आमीन। क़ाल अल्लाहु तबारक व जल्ल फ़ी शाने हबीबिहिल करीम रऊफ़ रहीम। बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व आलिहि व सल्लिम तस्लीमा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब। क़ाल अल्लाहु तबारक अज़्ज़ व जल्ल फ़ी शाने हबीबिहिल करीम रऊफ़ रहीम। बिबरकतिन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य। हक़ुन नबी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व शफीअना व मौलाना सय्यदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहल बैतिहि व बारिक व सल्लिम अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदिल मुरसलीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या शफीअल मुज़नबीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमिन नबिय्यीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या इमामुल अंबिया। अस्सलातु वस्सलामु अलैका या सुल्तानुल अंबिया। अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब सल्ले व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह।
ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम तस्लीमा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मद व अला आले सय्यदिना मुहम्मदिन अल्लाहुम्मा रब्बि जअलनी मुकीम सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैय व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यतिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम अजमईन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व सल्लिम तस्लीमा। दुआ सही सैयद सबुरा सही हमदल शाबाद मुहम्मदुल उम्मीयुल हबीब हादियुल करीम हयातुन नबी रऊफ रहीम मुंहिंजा मौला करीम आमीन साईं जन जी दरगाह खे तां क़यामत ताईं शाद ऐं आबाद करणु फरमा संदन जे फैज़ खे सारी ऐं जारी करणु फरमा उन्हनि जे सदके असां मिसकीननि मोहताजनि बेकारनि जे मथां बि पंहिंजी रहमत करणु फरमा असांजे कटियल कल्बनि खे पंहिंजे नूर सां शाद ऐं आबाद करणु फरमा असांजे वैरान दिल खे हद हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत सां शाद ऐं आबाद करणु फरमा मुंहिंजा करीम मौला सां मोहताज बेकार तूं सखी लजपाल तुंहिंजो वजह करीम हुजे असांजूं अखियूं हुजनि तुंहिंजो गंज ॾिसी झोली झली थिए मुंहिंजा साईं पंहिंजनि सचनि तालबनि जे सदके असां ढिलनि जे मथां बि पंहिंजी रहमत करणु फरमा कोताहिनि कसूरनि जी माफ़ी ॾियणु फरमा मिड़ई मुड़ूं सभु असां ॾे मिड़ई सभु अयब असां में तूं हादियां असांखे हिदायत वारो करणु फरमा सब्र ऐं शुक्र जी तौफ़ीक़ अता करणु फरमा कोताहिनि कसूरनि जी माफ़ी ॾियणु फरमा बेवाहनि जी वाह बेसहारनि जा सहारा गुनहगारनि जा बख़्शणहार बेराहनि जी राह असां गुनहगार बंदा तुंहिंजे दर ते स्वाली तुंहिंजो आ दरबार आहे जो को बि स्वाली तुंहिंजे दर तूं ख़ाली न आयो आहे असांजा जाइज़ मक़सद ऐं आख़िर जा पूरा करणु फरमा असांजे दिलनि खे मुंहिंजे महबूब जी मोहबत सां रोशन करणु फरमा दुनिया असांजो मक़सदु न बणाए आख़िरत असां खां न विसराए दुनिया ऐं आख़िरत मुंहिंजे महबूब जे मथां क़ुर्बान करणु फरमा हितां ई उत ॿिन्ही जहाननि में मुंहिंजे साईं जो सायो करम निगाह करणु फरमा मुंहिंजा करीम मौला पंहिंजे दिलबर हबीब जे सदके सौ रस्तो समाए गुनाहनि जी मग़फ़िरत करणु फरमाए हिन दुनिया जे दार मो ईमान सां बिल ख़ात्मो ख़ैर करणु फरमाए हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा नूरानी कदम घुमाए वञनि उजड़ियल घर आबाद थियनि वेरान वेड़ा वसनि मुंहिंजा साईं हे निमाणो हाल खणी तुंहिंजे हुरूर में अर्था कयूं असांखे पंहिंजी रहमत खां नवाज़ तुंहिंजी दामन हुजे असां मिसकीननि जा हथ हुजनि इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला मुहम्मदिन उम्मीयुल हबीब व आल क़द्र व अज़ीमिल जाह व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम ला इलाहा इल्लल्लाह जेॾो तुंहिंजो नाम असीं बाज में मंगूं था ओॾी
रिय थंबे रिय थूणी छपर तो आशां कुजाड़ो कहा मिड़े मालूम आहे जेकी मंझ जहान असीं तारी तगोई था तुंहिंजे लुत्फ़ जी सैयद अब्दुल लतीफ़ चए मुंहिंजा साईं तो वटि कमी आकान अदुले न सुठा अदुले न सुठा अदुले न सुठा कर को फेरो फज़ुल जो मुंहिंजा साईं मारू मिट मल्ही रजा सभई परखियासीं सौखी भाए सबको औखे में आ तू ही तू साईं मथा मोई बुरो न लाही जो बाझ जो ला पाए पांदो गिचीअ में पाए पांदो गिचीअ में अंगण जे तो अचन अवगुण ऐब कचायूं ढोला ढकण थी ढकजन तोणी इन लख हुजन त बि माफ़ियूं ॾिजन मेंदरा तूं सतार साईं तूं वफ़ार साईं तूं महिरबान मौला माफ़ी ॾे असांखे मठाइनि मिड़ने जी ॾे तौफ़ीक़ असांखे कयूं यादि तोखे विसारियूं ग़ैर खे करीम कराए कम हे जन कमनि लाइ कई पैदा असांखे सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी व नूरी अर्शी सय्यदना मुहम्मद व आलिही व अज़वाजी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ साईं से दसबरा अल्लाह आमीन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन और